जय श्री झूलेलाल। सतनाम साखी सिंधी समाचार राजस्थान में तव्हां सभिनि जो स्वागत है। दोस्तों असां तव्हांखे ॿुधायूं पिया श्री अमरापुर दरबार पावन तीर्थ स्थान श्री अमरापुर दरबार जो कार्तिक महोत्सव। दोस्तों तव्हां भीड़ ॾिसी करे, एतिरी खलक ॾिसी करे, एतिरी जनता ॾिसी करे तव्हां सम्झी था सघो कि कार्तिक मास जी छा महिमा आहे ऐं छा हुनजो प्रयोजन आहे। दोस्तों तव्हां ॾिसी था सघो कार्तिक मास जे अंदरि केतिरो ई हर्षोल्लास सां गॾु केतिरा ई सैकड़ो हज़ारों माण्हू सुबुह जो प्रभात फेरी कंदा आहिनि, श्री हरि नाम जो कीर्तन कंदा आहिनि ऐं गॾ में पंहिंजे सतगुरु साईं टेऊंराम महाराज साईं जो बि हर साल जी भांति हिन वर्ष भी श्री अमरापुर दरबार में कार्तिक महोत्सव ॾाढे ई धूमधाम सां मल्हायो पियो वञे। तंहिंमें हज़ारों माण्हू अची करे सुबुह जो प्रभात फेरी कंदा आहिनि, तंहिंखां पोइ श्री हरि नाम जो कीर्तन कंदा आहिनि ऐं सतगुरु साईं टेऊंराम महाराज साईं जो जाप कंदा आहिनि, मंत्र जो जाप कंदा आहिनि ऐं सतनाम साखी जो भी जेको 108 बार उच्चारण हलंदो उहो निरंतर कंदा आहिनि। त दोस्तों कार्तिक मास जी हिकिड़ी अलॻि ई हिकिड़ी महिमा आहे। चवंदा आहिनि कि अगरि केरु सुबुह जो प्रभात वेले उथी करे कार्तिक सनानु थो करे ऐं श्री सतगुरु साईं महाराज जा दर्शन थो करे ऐं हरि नाम जो कीर्तन थो करे त चवंदा आहिनि कि अनेको जन्मनि जो पाप जो नाश थींदो आहे। इहा ॻाल्हि असांजा सतगुरु साईं पंहिंजे वचननि में बि ॿुधाईंदा आहिनि। श्री अमरापुर दरबार जी संत मंडली बि इहा ई प्रवचन में ॿुधाईंदी आहे, सतगुरु महाराज बि इहा ई ॿुधाईंदा आहिनि। अगरि ॻाल्हि करूं असां अमरापुर दरबार जी, त अमरापुर दरबार में इहा तमामु ई हर्षोल्लास सां गॾु मल्हायो वञे पियो, जंहिंजा वीडियो तव्हां लगातार असांजे स्क्रीन ते ॾिसो पिया। ऐं इहा कार्तिक मास जी प्रभात फेरी इहा देश जे अंदरि कोने कोने मां निकिरंदी आहे, हर जॻह तां निकिरंदी आहे ऐं हर को इनखे हर्षोल्लास सां गॾु मल्हाईंदो आहे। इन हिकिड़ी पंहिंजी हिकिड़ी महत्वता आहे। अगरि पंहिंजे पापनि खे नाश करिणो हुजे त चवंदा आहिनि कि कार्तिक सनानु ॾाढो ज़रूरी आहे। पापनि जो नाश यानी कि जेको जन्मनि जन्मनि जो पाप आहे, जेको पाण खे नज़र न ईंदो आहे, जेका कि असांखे संत ॿुधाईंदा आहिनि कि उहो पाप जेको पिछले कई जन्मनि सां गॾु असां सां गॾु हले पियो, त अगरि सुबुह जो कार्तिक सनानु करूं था ऐं उन ईश्वर जो नाम सिमरण करूं था, पंहिंजे गुरु महाराज जो नाम सिमरण करूं था, त दोस्तों उन पाप जो नाश थी वेंदो आहे ऐं असां हिन आवागमन सां मुक्त थी वेंदा आहियूं। त दोस्तों तव्हां लगातार ॾिसो पिया असांजे वीडियो जे अंदरि कि कीअं माण्हू हर्षोल्लास सां गॾु सतगुरु साईं टेऊंराम महाराज साईं जे जयकारा पिया लॻाइनि ऐं राधे राधे श्याम मिलादे जा नारा पिया लॻाइनि, श्री हरि कीर्तन पिया कनि, सतगुरु साईं जा मंत्र उच्चारण पिया कनि ऐं नाम पिया जपनि। त अहिड़ो ई आनंद ऐं अहिड़ो ई सुठो जेको चवंदा आहिनि आनंदित माहौल इहो असांखे असांजो तीर्थ स्थान श्री अमरापुर दरबार में नज़र पियो अचे, जंहिंमें प्रतिदिन संत महात्मा पंहिंजो प्रवचन बि कंदा आहिनि ऐं जनता खे सम्झाईंदा आहिनि कि बुरी शयुनि जो सेवन न कजे, अंडो मांस मच्छी दारू इत्यादि जो सेवन न कजे, सदाई सदाचार में रहिजे ऐं सुठा वीचार कजनि, ईमानदार रहिजे ऐं सदाई परोपकारी रहिजे। जय श्री झूलेलाल।